अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठू अरबाब हाला। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन ना सम्झ सोचियो, दिल में का ॼण ॻाल्हि रखियाई, कहिड़ी रिथियाई पोइ अखि खणी ॾिठाई। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन ना सम्झ सोचियो, दिल में का ॼण ॻाल्हि रखियाई, कहिड़ी रिथियाई पोइ अखि खणी ॾिठाई। ज़ईफ़ वेचारो कमज़ोर खे सतायाई, थकियल भगल ॼण टुट लॻे वेटर सख़्तु कावड़ कयाई। ज़ईफ़ वेचारो कमज़ोर खे सतायाई, थकल भगल ॼण टुट लॻे वेतर सख़्तु कावड़ कयाई। ज़िद्दी सरकशी उन ते कूड़ा बोहतान हयाई, उन खां नफ़रत कयाई। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन ना सम्झ सोचियो, दिल में का ॼण ॻाल्हि रखियाई, कहिड़ी रिथियाई पोइ अखि खणी ॾिठाई। नसीहत छा आहे, नसीहत वठी न ॿुधाई, न मञियाई। नसीहत छा आहे, नसीहत वठे न ॿुधाई, न मञियाई। बेहूदा गॾु बेहूदा वारनि सां मिसकीननि खे खाधो कोन खारायाई, नसीहत खां मुंहुं मोड़ियाई। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन ना सम्झ सोचियो, दिल में का ॼण ॻाल्हि रिथियाई, कहिड़ो दिल में का ॼण ॻाल्हि रखियाई, कहिड़ी रिथियाई पोइ अखि खणी ॾिठाई। बेशक अल्लाह जंहिंखे चाहे वाट ॾेखारे थो, शैतान भटकाए थो। बेशक अल्लाह जंहिंखे चाहे वाट ॾेखारे थो, शैतान भटकाए थो। ईमान वारनि खे नेक सालिह कम करण, अमल करण जो फरमायाई। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन ना सम्झ सोचियो, दिल में का ॼण ॻाल्हि रखियाई, कहिड़ी रिथियाई पोइ अखि खणी ॾिठाई। केट वरी अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके वॾाई कोन था कनि ऐं पंहिंजे रब जी वॾाई बयानु कंदा आहिनि। केट वरी अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके वॾाई कोन था कनि ऐं पंहिंजे रब जी वॾाई बयानु कंदा आहिनि, पंहिंजा कपिड़ा पाको रखंदा आहिनि, अल्लाह ख़ुदा जे ख़लक़ ते अहसान कंदा आहिनि, उन्हनि ते नेमतूं नाज़ुल कयाई, महिरबानी कयाई। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ना सम्झ सोचियो, दिल में का ॼण ॻाल्हि रखियाई, कहिड़ी रिथियाई पोइ अखि खणी ॾिठाई। ईमान वारनि मञियो मञियो अल्लाह खे, उन जे मलाइकनि खे, उन जे किताबनि ऐं रसूलनि खे। ईमान वारनि मञियो अल्लाह खे, उन जे मलाइकनि खे, उन जे किताबनि ऐं रसूलनि खे, ऐं ईअं चवंदे, या अल्लाह रब आसान असांजा न विझ ॿार जेके असीं सही न सघूं, माफ़ फरमाई, असांखे बख़्श फरमाई, मदद ॾे असांखे, तूं असांजो मौला आई, महिरबानी कर, तूं ई महिरबाननि खां वॾो महिरबान आई। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन ना सम्झ सोचियो, दिल में का ॼण ॻाल्हि रखियाई, कहिड़ी रिथियाई पोइ अखि खणी ॾिठाई। सो यतीम ते दवा न विझणु घुरिजे, सुवालीअ खे छिड़ब न ॾियणु घुरिजे, पंहिंजे रब जे नेमत जो घणो प्रचार करणु घुरिजे। सो यतीम ते दबा न विझणु घुरिजे, सुवालीअ खे छिड़ब न ॾियणु घुरिजे, पंहिंजे रब जी नेमत जो घणो प्रचार करणु घुरिजे। या अल्लाह रब्बिल आलमीन, तूं ई रहम व करम करणु फरमाई। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ना सम्झ उन सोचियो, दिल में का ॼण ॻाल्हि रखियाई, कहिड़ी रिथियाई पोइ अखि खणी ॾिठाई। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शरगा विस सरगा, पनाह घुरां थो, तूं पनाह ॾे, हिम्मत तौफ़ीक़ अता कर। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे।
शैताननि जे शरगा विससन खां पनाह घुरां तूं पनाह ॾे हिमत तौफ़ीक़ अता कर। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान रहीम वास्ते मुहाबे रहमतुल आलमीन जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर। तंगदस्ती दूर कर, कुशादगी अता कर, खुशहाली अता कर, ज़रूरतूं पूरियूं थियनि, आसां उमेदूं पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। सुखियो सताबो आसूदो कर, करम कर करीम रहीम अल रहमान अल रहीम करण रहम करम करण फरमाई। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ना सम्झ सोचियो दिल में का ॼण ॻाल्हि रखियाई, कहिड़ी रिठियाई पोइ अखि खणी ॾिठाई।